नादिम पनो आकिल जी धरती में जन्म वठंदड़ जवान शहीद नज़ीर अहमद पंहिंजी बहादुरी जुर्रत ऐं कुर्बानी से पाकिस्तान की तारीख़ में अमर थी वियो आहे। इन हवाले से पेश है पने आकिल में एहसान भट्टी जी ही रिपोर्ट। सुन सखिए सुन इस मां की कहानी। पाकिस्तान के सरहदुन की हिफाजत लाए पंहिंजियूं हयातियूं नज़र कंदड़ जवान क़ौम जा असुल हीरो आहिनि। अहिड़े ही एक बहादुर सपूत पनो आकिल जो शहीद नज़ीर अहमद जेको सियाचन की सख्त ऐं बर्फ़ानी मुआज़ ते पंहिंजे फ़र्ज़ की अदायगी दौरान पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे अमरता माणे वियो। 11 नवंबर 1995 में शादी थी हुई पंहिंजी ऐं माशाल्लाह 19 साल असांजी शादी के कंप्लीट थियण वारा जॾहिं हिन जी शहादत थी। जी शहादत जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयुसि। मूंखे चवंदो हुयो त जेको आहे न मां शहादत जी मौत चाहियां थो पियो। पोइ मां चवंदी हुयमि नंढड़ा ॿारनि से न मौत त बरहक आहे जी, त मां शहादत जी मौत चाहियां त कई चकर हिन जी यूनिट जेको ऑपरेशन एरिया में वई हुई। जी शहादत का 2 ॾींहं अॻु में कॉल कई हुई, चवे पियो मां छुट्टी ते अचां थो पियो। जी त असां उन ॾींहुं तयारी कयूं पिया त ईंदो जेको आहे हुनखे साग पसंदि हो तमामु घणो। मां वरी साग वग़ैरह घुरायो, कटींदी वेठी हुअसि त वरी कॉल अची वई यूनिट अंकाले मुंहिंजे ॾेरनि ॾे। उन्हनि खे चयो त नाइक नज़ीर अहमद शहीद थी चुको आहे। उन्हनि मूंखे ॾेरनि ॾसियो अची। शहादत जे 3 ॾींहं के लाश ॾिनी। बेशक असांखे फ़ख्रु आहे मुंहिंजी शहादत ते। जी छो न, मां त चवंदी आहियां मुंहिंजा 3-4 ॿार आर्मी में वञनि। जी जी मां असांजे ॿारनि खे बि शौक़ु हूंदो आर्मी में वञण जो। जी फ़ख्रु अॼु बि महसूसु थींदो आहे बाबा जी शहादत ते। माइटनि खे ॾिसी करे सभिनि जा बाबा हूंदा आहिनि, पोइ असांखे यादि ईंदो आहे त असांजो बि बाबा हुजे, असां सां गॾु हुजे, असां सां हर नंढे वॾे ॾींहं ते गॾु हुजे। ईद वारे ॾींहुं इलाही बाबा जी कमी महसूसु थींदी आहे। हूअं त बाबा ते फ़ख्रु आहे उनजी शहादत ते, पर ईद वारे ॾींहुं घणी कमी महसूसु थींदी आहे। चवंदा आहियूं काश बाबा हुजे या असां सां गॾु। असां लाइ बाबा इलाही सारियूं गिफ्ट वठी ईंदो हुयो, खोड़ सारियूं शयूं वठी ईंदो, ट्रेवल कंदो सफ़र मां बि पोइ इलाही सारियूं शयूं वठी ईंदो सभिनि लाइ, भाउ भेण लाइ। यूनिफॉर्म खे ॾिसी करे त बाबा ई यादि ईंदो आहे, इलाही सारो बाबा यादि ईंदो आहे ऐं फ़ख्रु बि थींदो आहे त बाबा पंहिंजे वतन तां पंहिंजी जान कुर्बान कई आहे। शहीद नज़ीर अहमद की शहादत इहो साबित करे थी त पाकिस्तान जा जवान न रुगो दुश्मन के साम्हूं पर सख्त तरीन मौसम ऐं हयातीअ जे ख़तरे वारी हालत में भी पंहिंजो फर्ज़ अदा कंदे मुल्क की हिफ़ाज़त कनि था। अहिड़ियूं कुर्बानियूं ई क़ौम जे हौसलनि खे बुलंद कनि थियूं ऐं शहीद नज़ीर अहमद जो नालो पाकिस्तान जे बहादुर जवाननि में ज़िंदा रहंदो। कैमरामैन एहतशाम मलिक सां गॾु एहसान भट्टी, मेहरान टीवी न्यूज़।